नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त के इस्लामाबाद में ख़बर ॾींदा आहियूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त सॼी दुनिया में कश्मीरियुनि सां ॿधी जो ॾियारो मल्हायो पियो वञे। 73 सालनि खां भारतीय जबर बर्दाश्त कंदड़नि जी जदोजहद तारीफ़ जोगी आहे। आलमी बिरादरी वालरल कश्मीर में इंसानी हक़नि जी भञकणी जो नोटिस वठे वज़ीर आज़म इमरान ख़ान समाजी राब्ते जी वेबसाइट ते ट्वीट कंदे चयो त 5 जनवरी 1949 ईस्वी ते गॾियल क़ौमुनि जम्मू ऐं कश्मीर जे अवाम खे संदन हक़ ॾियारण जी ज़मानत ॾिनी। हिन ॾींहुं क़ौमुनि ऐं मेंबर मुल्कनि खे कश्मीरियुनि सां कयल वाइदो यादि ॾियारियूं था। कश्मीरी अवाम खे गॾियल क़ौमुनि जे चार्ट तहत हक़ ॾियारण जे मुतालबे ते बीठल आहियूं। इमरान ख़ान चयो त 73 सालनि खां कश्मीरी भारत जी वियाशाणे कब्ज़े खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। कश्मीरी भारती ज़ुल्म ऐं गैर कानूनी कब्ज़े खां आज़ादी जी जदोजहद करे रहिया आहिनि। पाकिस्तान कश्मीरियुनि जी आज़ादी वारी जदोजहद में उन्हनि सां गॾु बीठल आहे। भारतीय काबिज़ फौज कश्मीरी मर्दनि, औरतुनि ऐं ॿारनि ते ज़ुल्म बर्दाश्त करे रही आहे। कश्मीरी खे हक़ ॾियारण जो हक़ गॾियल क़ौमुनि जे मंशूर ऐं सलामती काउंसिल ॾिनो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।